वो मेरा पीछे मां तो नहीं ना 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 यो गलता सारी बोलिया सारी नवल मेडी से अंकित खड़ा है यार अरे पंचे ada nih बना दी नथाल अहिड़ी थधि में हिन पॉइंट में जॻह कोन थी मिले ऐं ॾिसूं था ॿी पॉइंट में हिन में त असांखे जॻह कोन मिली ॿी में ॾिसूं था बुखारे वीडियो भरियां थो न हा हैं वीडियो में अची वियो ये नौजवान ॾिसो हेॾे सी में बिना सूटर जे आयो आहे ॾिस कुझु पाए अचिबो आहे हेॾो सी में जयपुर में सर्दी भाई हाल ये है कि बहुत टाइट सर्दी है। पिछले 2-3 दिनों से बहुत ज़्यादा फोग हो रही है यहाँ पे, कुछ दिखाई नहीं दे रहा है तकरीबन, मतलब कुछ भी नहीं दिखाई दे रहा। ड्राइवर गाड़ी के अंदर वाला और ड्राइवर का पता नहीं किसी गाड़ी चला रहा होता है। हम बैठे होते हैं अल्लाह के आसरे पे कि टाइमली यूनिवर्सिटी में पहुँच जाएँ। और पानी इतना ठंडा है कि नहाने का मन नहीं करता, बट फिर भी नहाते हैं हम लोग। वाजिद का मुझे पता नहीं है, वाजिद तो चला आता है ऐसे नहीं नहाता है। अदा मां बाइक छॾे आयो हुउमि हे भाउ असांजो बाइक का आयो आहे भाउ खां हाल वाल पुछ भाउ ॾे हाल वाल ॾाढी सर्दी आहे हालत थी वई सब पॉइंट ते छो न आहे पोइ पॉइंट निकिरी वई न मसलो इहो तड़प कयो ते अटजी वियो ये तो जेके दोस्त पहिरियां छॾे विया आहिनि न यूनिवर्सिटी उन्हनि ॾाढो भलो कयो आहे छॾे मतिलबु ॿ टे ॾींहं अॻ में मोकल करे विया आहिनि उन्हनि जे लाइ ॾाढो भलो आहे कीअं छा हक़ जी ॻाल्हि आहे ॾाढी थधा यार मुंहिंजो ई कोन था हे ॾिस दोस्त असांजा एॾो थधो पाणी हुई सॉफ्टवेयर इंजीनियर आयो सॉफ्टवेयर इंजीनियर ख़बर आहे इंजीनियर तो विचणो ज़रूरी आहे। सॉफ्टवेयर इंजीनियर मतिलबु पप्पू छोकिरा बर्गर छोकिरा मतिलबु तव्हां मुंहिंजी त अचो वधि में वधि जैकेट पाए अचे ड्रेसिंग त तव्हांजी आहे कोन ठीकु आहे न सही आहे पापा हिते खैरपुर में अची एॾी थधि थी वई आहे जो हूअं मां नॉर्मली जैकेट बि न आहियां पाईंदो, पर एतिरी थधि हुई सुबुह जो उथण सां जो मजबूरी मूंखे जैकेट पाइणी पई। हमेशह परफेक्ट ड्रेस में ईंदो आहे यार सी ॾाढो आहे तमामु घणो सी आहे, पर मोकल मिली आहे न असांखे हींअर उस निकिती आहे हाणे थोरी उस निकिती आहे मिड़ी थोरी न आहे घणी आहे अदा असांजो मसइलो इहो आहे गाड़ी में असांजो सदाईं इहो सीन थींदो आहे पेट्रोल ख़तम थी वियो आहे पेट्रोल ख़तम न आहे जल्दी अरे हली पई आहे इहे बि असां करामतूं इहे बि करामतूं बाक़ाइदे नहीं हल 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 अरे मंज़िल मक़सूद ते असां पहुता आहियूं पंहिंजे हॉस्टल ते महिरबानी करे असांखे नाश्तो खारायो मां ये चवंदा साहब सुबुह जो यूनिवर्सिटी में थी आयासीं ऐं असांजो हींअर टाइम थिए थो 2:30 ऐं असां हींअर फ्री वेठा आहियूं फ्री टाइम में असां लूडो खेॾंदा आहियूं छाकाणि पेपर बि न आहिनि त हींअर असांजी लूडो जी टूर्नामेंट हले थी जेका पहिरीं असां टीम मुंहिंजी टीम हुई ऐं ॿिए जी टीम हुई रांदि सफ़ा ज़बरदस्त थी इहा ॿी ॻाल्हि आहे मां उहा रांदि हाराई आहे उहा ॿी ॻाल्हि आहे पर टूर्नामेंट अञा रांदि रहियल आहे
हालात उधर तव्हांखे टूर्नामेंट ॾेखारियां छक्का पंज में था करना पंज में छक्को पंज में था कितने हैं? 4 है। 2 इधर से स्टार्ट कर दे, 2 इधर से दे दे, इधर से दे दे। मन बस पास है ना हींअर टीम खेॾे थी फवाद ऐं सलीम टीम आहे ऐं अदील ऐं बाजवा हिन टीम जो नालो आहे बहादुर टीम ऐं हीअ टीम देशी टीम आहे असांजी देशी हेॾे ॾिस वाह जेका टीम हराईंदी आहे उनजी असां ॾाढी कंदा आहियूं उहे सीन बि तव्हांखे ॾेखारींदुमि बावरिया जी 2 टीम नहीं बात 2 टीम नहीं बात आज ये तारीख हमें लिखी जाए बस 3 डाल में बैग है ना उम्मीदें सब ये गोद में डाल के फिर रहे काजल की जैसी खान में कितने हैं? 305 दादा वो काज थोड़ा बंद तो कर पानी सारी बचा दो देशी टीम खट्टे हो अरे कहती मैं जाओ पकड़ा मैच किसका है बाजवा साहब बेतोड़ी माँ के न लगी या बाजवा के लगी तोड़ थेल इतनी सारी का पास गोल करे किस्मत भली थी राउंड लगी देशी टीम है साईं के चवा यो वाब ऐं काजी साहब जेके असां खां खटे विया जेके मुखा खटे विया उहे हाणे देशी सां खेॾंदा जेके खटे विया पास थी आई देशी वाली इस बात वो आखिर में दे दो में मुझे तोड़ना है दिल मेरा दे तो तोड़ थला कॉन्फिडेंस का मुबारक देशी मुबारक तुझे मुबारक मुबारक अदा मुबारक फाइनल में विया हुतां भई और बेटी सां त हींअर साहब शाम थिए पई ऐं शाम जो मूंखे कमु इहो हो त पंहिंजी स्टोरी आहे मुंहिंजी हिकिड़ी जेका तव्हांजे लाइ सरप्राइज़ आहे ऐं उहा हींअर शूटिंग करणी आहे एक्टर्स मूंसां गॾु आहिनि पंहिंजा असां सुञाणियो आसिफ शर साहिबु ऐं अदील अख्तर साहिबु ऐं कुझु सलीम महर बि आहे त असां स्टोरी शूट कयूं था पसंदि तव्हांखे ज़रूरु ईंदी छाकाणि तव्हां पोइ स्टोरी में बि तव्हां सुठी फीडबैक ॾिनी आहे मुंहिंजूं 2 स्टोरीज़ क्रिएट थियल आहिनि हीअ 3rd स्टोरी क्रिएट करण वारो आहे सो इंशाल्लाह तव्हांखे पसंदि ईंदी कीअं बेहतरीन साईं ही अलग स्टोरी आहे हिकिड़ी ऐं हिन स्टोरी में एक्ट कंदे असांखे मज़ो बि आयो आहे कुझु नयूं शयूं बि आहिनि तव्हां नौजवाननि जे लाइ हिकु मैसेज आहे ऐं मैसेज उहो तव्हां पाण स्टोरी में ॾिसंदव तव्हांखे मज़ो ईंदो बाक़ाइदे ऐं तव्हांजे लाइ हिकु माना हीअ जेको अॼोको व्लॉग आहे इहो अॼु हिते ख़तमु था कयूं बाक़ी मिलूं था ॿिए वीडियो में यारो यारी